हाणे पाण सबक 26 पढ़ंदासीं NIOS जे सीनियर सेकेंडरी सिंधी लैंग्वेज जो कंप्यूटर ऐं सिंधी भाषा। कंप्यूटर हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे ऐं उनखे हलाइण लाइ खपे हिकु प्रोग्राम जंहिंखे सॉफ्टवेयर कोठिजे थो। मानव जातीअ जो सभिनी खां असराइतो पोयनि 10-15 सालनि में कंप्यूटर पंहिंजे इलाही सुञाणप खे क़ाइमु कंदे हिकु अहिड़े रंग रूप में साम्हूं आयो आहे जंहिं जे बिना हिन 20 ऐं 21 सदीअ जी कल्पना करण में मुश्किलात थी वेंदी। ईअं थो चई सघिजे त समूरी काइनात कंप्यूटरमय थी वई आहे। सॼी दुनिया उन में समाइजी वई आहे। हर हिकु ॻाल्हि, हर हिकु शइ सॉफ्टवेयर थी मञिजे। ऑफिस जी टेबल खां हली करे इहो कंप्यूटर अधु काइनात जी हथेलीअ ते अची करे बीठो आहे। विंदर जो खेत्रु हुजे या राजनीतिअ जो, शिक्षा जो खेत्रु हुजे या मेडिकल जो, या हुजे सिंधियुनि जे नसुनि में समायल वापार जो खेत्रु, हर हंधि कंप्यूटर आहे। हाणे कंप्यूटर में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी शुरूआति हिकु अहिड़े कंप्यूटर जे किताब जो अहिड़ो बाब खोले छॾियो आहे जंहिं इंसानी सम्झ जे साम्हूं चैलेंज पैदा कया आहिनि, जंहिंजा पना अञा खुलण बाक़ी आहिनि। अचो त कंप्यूटर जे खूबियुनि खां वाक़ुफ़ु थींदे उन जे केतिरियुनि ई ॻाल्हियुनि खे साम्हूं कंदे सिंधी भाषा जे खेत्रनि में कंप्यूटर जे इस्तेमाल जो जाइज़ो वठूं। ॾुखिया लफ़्ज़ आहिनि। काइनात मन दुनिया, पना मन काग़ज़। मक़सदु हिन सबक़ खे पढ़ण खां पोइ तव्हीं मुल्क में आयल कंप्यूटर क्रांतीअ जो बयानु करे सघंदा, जुदा जुदा खेत्रनि में कंप्यूटर जी अहमियत जो वर्णन करे सघंदा, कंप्यूटर ऐं भाषा में कमु करण जी विकास यात्रा जो सुठे नमूने विश्लेषण करे सघंदा, सिंधी भाषा में कमु ईंदड़ सॉफ्टवेयर सां पंहिंजी वाक़ुफ़ियत करे पंहिंजे जीवन जे वाहिपे में आणे सघंदा, सिंधी भाषा जे वाधारे लाइ कंप्यूटर ते कमु करण वारियुनि संस्थाउनि ऐं ॿियनि अहिड़ियुनि कोशिशुनि सां वाक़ुफ़ियत कंदे अहमियत भरियल क़दमनि जे जाइज़े खे पेश करे सघंदा। त अचो बुनियादी सबक़ पढ़ूं। अचो त हिन सबक़ खे शुरू करण खां अॻु कंप्यूटर बाबति सॼे मुल्क में थींदड़ मशगूलियतुनि ते हिकु नज़र विझूं। कंप्यूटर ऐं अॼोको दौरु अॼु जे दौर जी ज़रूरत थी वियो आहे। कंप्यूटर ऐं उन जो इस्तेमालु शुरूआति में कंप्यूटर जो इस्तेमालु रुॻो हिसाब किताब रखण में थी रहियो हो। इन खां सवाइ मौसम जी ॼाण त इन ते ई क़ाइमु रही आहे। अॼोके दौर में कंप्यूटर जे कम जो जेकॾहिं जाइज़ो वरितो वञे त ॼाण पवंदी त रोबोट केतिरनि ई कमनि में माण्हुनि जी जाइ वठण लाइ लॻा आहिनि। कंप्यूटर जो इस्तेमालु करे भाषा खे सवलाईअ सां ॼाणण ऐं सिखण जूं कोशिशूं सरकारी ऐं गैर सरकारी तौर ते जारी आहिनि। IIT हैदराबाद ACDEC पारां थींदड़ कमनि जे फ़ाइदे खे महसूस थो करे सघिजे। नंढनि वॾनि सभिनी खेत्रनि में कंप्यूटर हिकु वॾो बदिलाउ खणी आयो आहे। जेके कम पूरा करण में महीने जो वक़्तु भी घटि थींदो हो, उन्हनि कमनि खे कंप्यूटर चंद कलाकनि में पूरो थो करे छॾे। इहो सभु मुमकिन थियो आहे इलेक्ट्रॉनिकीअ जे अचण सां। हाणोकी विधा ऐं टेक्नोलॉजीअ जे खेत्र जी अभूतपूर्व तरक़ीअ जो हिकिड़ो सबबु इलेक्ट्रॉनिक ई आहे। असां इलेक्ट्रॉनिक युग में जी रहिया आहियूं, एतिरियूं सहूलियतूं इस्तेमालु करे रहिया आहियूं। कंप्यूटर जो वाधारो। कंप्यूटर जो वाधारो सभिनी खां पहिरीं गणना करण वारी हिकु मशीन वांगुरु थियो हो। शुरूअ में इन जो इस्तेमालु रुॻो संख्याउनि खे जोड़ण, घटाइण, तोड़े, गुणा भाॻ करण, गुणा भाॻ खे पाण सिंधीअ में ज़रब वंड बि चवंदा आहियूं, गुणा भाॻ करण जे लाइ कयो वेंदो हो। तंहिं हूंदे बि काफ़ी सुधारे ऐं वाधारे जे जुदा जुदा क़दमनि खे
पार कंदे अॼु कंप्यूटर जे इस्तेमाल जो खेत्र ॾाढो वॾो थी वियो आहे। अॼु दुनिया जो अहिड़ो को बि खेत्र न हूंदो जिते कंप्यूटर जो इस्तेमालु न थींदो हुजे। कंप्यूटर जी खोजना सभिनी खां पहिरीं 1642 ईस्वी में फ्रांस जे हिकिड़े वैज्ञानिक ब्लेज़ पास्कल हिकु कैलकुलेटर जे रूप में कई, जंहिं जी मदद सां असां रुॻो अंगनि खे जोड़े ऐं घटाए थे सघियासीं। कंप्यूटर जे काफ़ी संभावनाउनि खे ॾिसंदे सॼी दुनिया मां कंप्यूटर ते शोध जा कम चङे तादाद में वधी विया। सभिनी जे सहकार सां इन में घणाई बदिलाव आया आहिनि ऐं अॼु कंप्यूटर खे टेबल ते रखी करे हंज में खणी करे कमु थो कयो वञे। इन ख़ासियत जे करे अॼु इहो लैपटॉप कंप्यूटर सॾायो थो वञे। कंप्यूटर खे किथे बि खणी करे वञी था सघूं। भारत में कंप्यूटर युग जी शुरूआत 1952 ईस्वी खां भारतीय सांख्यिकी संस्थान कोलकाता मां थी। साल 1991 ईस्वी जे शुरूअ में भारत सुपर कंप्यूटर परम 8000 जो वाधारो पूरी दुनिया खे अचरज में विझी छॾियो। अॼु जे मयार में भारत कंप्यूटर जे वाधारे जी वॾी शख़्सियत मञिजे थो। भारत में कंप्यूटर ते कमु करण वारा अॼु काइनात जे कुंड कुड़िछ में तव्हांखे मिली वेंदा। भारत सरकार जा महकमा बि कंप्यूटर जे वाधारे में पूरी तरह सां दिलचस्पी वठी कमु कनि था। कंप्यूटर जा अंग ऐं नमूना। कंप्यूटर जो इस्तेमालु हर खेत्र में थियण जे करे नई तरह जे सवलाईअ सां गॾु अहिड़ियूं कई मशीनूं हाणे अची वियूं आहिनि जिन सां असांजे रोज़ जे कमनि जूं मुश्किलातूं घटिजी थियूं वञनि। कंप्यूटर जे फ़ाइदे खे सुठे नमूने समुझण जे लाइ अचो त पहिरीं कंप्यूटर जे बनावट ऐं कारगुज़ारियुनि खे थोरे में समुझी वठूं। कंप्यूटर जा अहमियत भरिया अंग हूंदा आहिनि: हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर। हार्डवेयर कंप्यूटर जे सभिनी भौतिक हिस्सनि खे हार्डवेयर चइबो आहे। सवलनि लफ़्ज़नि में चइजे त कंप्यूटर जा उहे हिस्सा जंहिंखे असीं ॾिसी था सघूं ऐं हथ लॻाए था सघूं, उहे हिस्सा हार्डवेयर कोठिया वेंदा आहिनि। हार्डवेयर में CPU, आंतरिक स्मृति माना इंटरनल मेमोरी जीअं कि रैम या रोम, बाह्य स्मृति माना एक्सटर्नल मेमोरी जीअं कि हार्ड डिस्क, पेन ड्राइव, फ्लॉपी डिस्क, CD, DVD वग़ैरह। इनपुट डिवाइस जीअं माउस आहे, कीबोर्ड, स्कैनर, माइक्रोफोन, टच स्क्रीन, माइक वग़ैरह। आउटपुट डिवाइस जीअं मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, टच स्क्रीन, हेडफोन्स, प्लॉटर, प्रोजेक्टर वग़ैरह ईंदा आहिनि। हाणे सॉफ्टवेयर जी ॻाल्हि करूं। आम लफ़्ज़नि में प्रोग्राम जे मेड़ खे सॉफ्टवेयर चइबो आहे। कंप्यूटर ते को बि कमु करण लाइ कंप्यूटर खे कुझु हिदायतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। इन्हनि हिदायतुनि जे मेड़ खे असां कंप्यूटर प्रोग्राम कोठियूं था ऐं प्रोग्रामनि जे मेड़ खे कंप्यूटर सॉफ्टवेयर चइबो आहे। कंप्यूटर सॉफ्टवेयर खे मुख्य तौरु 3 हिस्सनि में विरहायो थो वञे। सिस्टम सॉफ्टवेयर प्रोग्रामनि जो उहो मेड़ आहे जेको कंप्यूटर जे भौतिक हिस्सनि ऐं ॿियनि सॉफ्टवेयरनि ते ज़ाब्तो रखंदो आहे। मिसाल ऑपरेटिंग सिस्टम जीअं फॉर एग्ज़ाम्पल MS विंडोज़ आहे, DOS आहे, फिर लाइनक्स आहे, एटसेट्रा। एप्लीकेशन सॉफ्टवेयर ही उहे प्रोग्राम थींदा आहिनि जिन खे यूज़र पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ रोज़मर्रा जा कमु करण में कम में आणींदो आहे। जीअं कि एग्ज़ाम्पल आहे MS ऑफिस, कोरल ड्रॉ, फोटोशॉप एटसेट्रा। ऐं यूटिलिटी सॉफ्टवेयर त यूटिलिटी सॉफ्टवेयर छा आहे? ही अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि जंहिं जी ज़रूरत असांखे बार बार पवंदी आहे। यूटिलिटी प्रोग्राम घणेई अहिड़ा कम कंदा आहिनि जेके कंप्यूटर जो वाहिपो करण वक़्ति असांखे ज़रूरत पवंदी आहे। मिसाल तौरु फाइल सॉर्टिंग प्रोग्राम,
डेटा सिलेक्शन प्रोग्राम, डिस्क मैनेजमेंट प्रोग्राम ऐं डिस्क फॉर्मेटिंग वग़ैरह। सुपर कंप्यूटर। सुपर कंप्यूटर उन्हनि कंप्यूटरनि खे चइबो आहे जेके हिन युग में ॻणप जी शक्ति ऐं कुझु ॿियनि ॻाल्हियुनि में सभिनी खां अॻियां आहिनि। अत्याधुनिक तकनीकुनि सां लैस सुपर कंप्यूटर वॾियुनि गणनाउनि ऐं तमामु सूक्ष्म गणनाउनि खे तमामु जल्द करे सघंदो आहे। हिन में हिकु ई वक़्तु घणेई माइक्रो प्रोसेसर गॾु कमु कंदे तमामु ॾुखिया मसइला जल्द खां जल्द हल करे सघंदा आहिनि। हाणोके वक़्त में मुयसर कंप्यूटरनि में सुपर कंप्यूटर सभ खां वधीक सघ, महारत ऐं स्मृतीअ वारा कंप्यूटर आहिनि। सुपर कंप्यूटर 500 मेगा फ्लॉप जी सघ ते कमु कंदा आहिनि। सुपर कंप्यूटर हिकु सेकंड में 1 अरब ॻणप करे सघंदा आहिनि। हिन जी रफ़्तार मंगा फ्लॉप में मापींदा आहिनि। क्वांटम कंप्यूटर। क्वांटम तकनीक क्वांटम उसूल जे बुनियाद ते ठहियलु आहे, जंहिं जो ज़ोर डेटा ऐं इंफॉर्मेशन खे घटि में घटि वक़्त में प्रोसेस करे सघणु आहे। इन अखर जो आगाज़ जॉन प्रेस्किल पारां 2012 ईस्वी में कयो वियो आहे ऐं उन मूजिबि क्वांटम कंप्यूटर अहिड़ियुनि गणनाउनि खे करे थो सघे जंहिं खे करण में हाणोको सुपर कंप्यूटर क़ाबिल न आहे। गूगल जे साइकामोर क्वांटम प्रोसेसर जी मदद सां हिकिड़े हिसाब जे हल खे 200 सेकंडनि में हासिल कयो वियो, जंहिं खे हल करण में हाणोके जे सुपर कंप्यूटर सां हल करण में 10,000 साल लॻी पिया सघनि। सही जवाब चूंडे ॾींगनि में लिखो। कंप्यूटर जी खोजना सभिनी खां पहिरीं कंहिं कई? ब्लेज़ पास्कल, विलियम लाइबनिज़, IBM, हिकिड़ो अणसुञातल वैज्ञानिक। ॿियो सुवालु आहे, भारत मां कंप्यूटर जे वाधारे कहिड़े सन खां थी रहियो आहे? 1955 ईस्वी खां, 1988 ईस्वी खां, 1952 ईस्वी खां, 1997 ईस्वी खां। टियों सुवालु आहे, भारत परम 8000 जो वाधारो कॾहिं कयो? 1984 ईस्वी में, 1995 ईस्वी में, 1986 ईस्वी में या 1991 ईस्वी में। हाणे सूचना प्रौद्योगिकी ऐं भारतीय भाषाऊं। अॼुकल्ह सूचना प्रौद्योगिकी सां ॻंढियल हर कंहिं खेत्र में, जीअं टाइप राइटिंग, टेली प्रिंटिंग, फैक्स, ईमेल, ई कार्ड, ई समाचार, ई पत्रिका मां अंग्रेज़ीअ सां गॾोगॾु भारतीय भाषाउनि में बि कमु थी रहियो आहे। स्की नाले जे सॉफ्टवेयर जे इस्तेमाल सां ई सूचना जे खेत्र में हिकु क्रांति आई आहे। स्की माना इंडियन स्टैंडर्ड कोड। इहो हिकु नमूने जो कोड जो सिरिश्तो आहे जंहिं मां सॼी भारतीय ऐं ॾखण ओलह एशिया जे सभिनी लिपियुनि खे शामिलु कयो वियो आहे। रोमन लिपीअ जे लाइ ख़ासि नमूने ठाहियल आस्की खे बि स्की में शामिलु कयो वियो। स्की जे आधार ते सभिनी भारतीय भाषाउनि जे लाइ इनस्क्रिप्ट नाले जो हिकु हिकिड़ाई वारो कुंजीपटल ठाहियो वियो आहे। इहो कुंजीपटल अंग्रेज़ीअ जे क्वेर्टी कुंजीपटल ते आधारित आहे। इन जी मदद सां सभिनी भाषाउनि में परस्पर लिप्यांतरण थी सघे थो ऐं कंहिं बि लिपीअ में कुंजियनि जो कमु थी सघे थो। इहा क्रांतिकारी फेरफार जीस्ट प्रौद्योगिकी सबबु आई आहे। कंप्यूटर खे भारतीय भाषाउनि मूजिबि ठाहिण जे ॾिस में भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर जे कंप्यूटर इंजीनियरनि जीस्ट जे रूप में हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। इन खे हिकु करामात चयो वेंदो। जीस्ट हक़ीक़त में हिकु एक्रोनिम आहे
जेको ग्राफिक्स एंड इंटेलिजेंस बेस्ड स्क्रिप्ट टेक्नोलॉजी जे पहिरिएं अखर सां ठहियलु आहे। इन्हनि सभिनी जे रफ़्तार में इन्हनि कमनि जो इहो नतीजो निकितो जो अॼु तव्हां विंडोज़ 95, विंडोज़ 2000, पेज मेकिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग जे माहौल में को बि कमु भारतीय भाषाउनि में करे था सघो। कंप्यूटर ऐं सिंधी भाषा। भारतीय भाषाउनि में कमु करण वारे सॉफ्टवेयर जे अचण खां पोइ सभिनी खां वधीक क्रांति सूचना प्रौद्योगिकी जे खेत्र में आई आहे। इन्हनि भाषाउनि मां सभिनी खां पहिरीं हिंदी भाषा में कमु करण वारा सॉफ्टवेयर आया। भारत में पहिरियों जातिक हिंदी कंप्यूटर 15 दिसंबर 1997 ईस्वी में ॾिनो वियो। फरवरी 1998 ईस्वी मुल्क जे ॿियनि भाषाउनि में कंप्यूटर जे सिरिश्ते खे ठाहिण वास्ते भारत जूं 2 सॉफ्टवेयर ऐं हार्डवेयर कंपनियुनि MAI ऐं NISCOM कमु शुरू कयो। उन्हनि अंग्रेज़ीअ खां सवाइ ॿियनि भारतीय भाषाउनि में माण्हुनि जे घुरिजनि खे ॾिसंदे भारत भाषा नाले हिक परियोजना ते कमु शुरू कयो। इन खां सवाइ CDEC, सॉफ्टटेक, सोनाटा, साइरस, ACE, SSRGV, सॉफ्टआर के कंप्यूटर्स नाले जे कंपनियुनि ISM, अक्षर फॉर विंडोज़, प्रकाशक श्रीलिपि, आकृति विंकी, APS सुविंडोज़, ISM नाले जा सॉफ्टवेयर तयार कया जेके अंग्रेज़ी ऐं हिंदीअ खां सवाइ ॿियनि भारतीय भाषाउनि में कमु कंदा आहिनि। इन्हनि सभिनी खे MS वर्ड, एक्सेल, पावरपॉइंट में इस्तेमालु कबो आहे। इहे अॼु जी तारीख़ में सभिनी प्लेटफॉर्मनि ते कमु कंदा आहिनि। ISM प्रकाशक श्रीलिपि सभिनी भारतीय भाषाउनि में कमु था कनि। इन्हीअ परियोजना में देवनागरी, गुजराती, गुरुमुखी लिपियुनि जे लाइ हिकु नए शुशा नाले जे फॉन्ट खे आंदो वियो। इन्हनि सभिनी में केतिरियुनि ई ख़ासियतुनि खे शामिलु कयो वियो आहे। इन्हनि में सिंधी अखरनि जी माना खे चेक करण सां गॾु सिंधियुनि जे अखरनि खे ॻोल्हण ऐं मटण जो कमु बि थी सघे थो। कंप्यूटर जूं संस्थाऊं ऐं सिंधी भाषा में कमु ईंदड़ सॉफ्टवेयर प्रोग्राम। कंप्यूटर खे वापराइण जी घुरिज खे ख़्याल में रखंदे भारत सरकार इन खे हर हिकु माण्हू ताईं पहुचाइण जो संकल्प कयो, पर इन जे लाइ इहो ज़रूरी हो त भारतीय भाषाउनि में कमु करण जे लाइ मानक लिपीअ ऐं फॉन्ट जो अचणु। कंप्यूटर में कमु करण वारी भाषा अंग्रेज़ी आहे, इन करे भारतीय भाषाउनि में फॉन्ट्स तयारु करण जो कमु औखो हो। कम खे सवलो करण वास्ते वैज्ञानिकनि खे गॾु कयो वियो ऐं उन्हनि सभिनी हिकु टीम वांगुरु कमु करे इन खे मुमकिन कयो। घटि मां घटि बाइट मां वधीक खां वधीक ॼाण गॾु करण ऐं जे वास्ते अखर तोड़े अल्फ़ाबेट कोड ॿुधाइणु ज़रूरी हूंदो आहे। देवनागरीअ में इहो कोड ठाहिण जो कमु IIT कानपुर में शुरू थियो। 1990 खां 91 ईस्वी में भारतीय मानकीकरण ISKI कोड खे मान्यता मिले। इन कोड जो निर्धारण भारतीय मानक ब्यूरो, इलेक्ट्रॉनिक विभाग, NIC, CDEC ऐं ॿियनि माहिर वैज्ञानिकनि जे गॾियल कोशिशुनि सां मुमकिन थी सघियो। विंडो टेलीप्रिंटर सां गॾु ॿियनि सभिनी वसीलनि में इहो कोड कामयाबु रहियो आहे। सिंधी भाषा ऐं CDEC। सिंधी भाषा में कमु करण में सवलाई, सिंधी भाषा जे मिरास खे सलामत रखण ऐं
सिंधी भाषा खे फहिलाइण जे लाइ CDAC पुणे ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद गॾियल सहकार सां घणेई कुझु अहिड़ियूं कई कोशिशूं कयूं आहिनि जंहिं सां सिंधी भाषा में कमु करणु पहिरीं खां वधीक सवलो थी वियो आहे। CDAC पुणे सिंधी भाषा जे लाइ सॉफ्टवेयर ऐं ई-बुक रिलीज़ कया आहिनि। इन्हनि कमनि में सॉफ्टवेयर डिवाइस एंड्रॉइड डिवाइस जे लाइ सिंधी टाइपिंग टूल ऐं डेस्कटॉप प्लेटफॉर्म, सिंधी फॉन्ट, सिंधी ई-बुक्स ऐं ॿिया मुफ़्त वारा ऐं ओपन सोर्स सॉफ्टवेयर सिंधी भाषा में CDAC पारां लोकलाइज़्ड कया विया आहिनि। इंटरनेट ऐं भाषाउनि जा डिजिटल फुटप्रिंट। इंटरनेट ते कंहिं बि भाषा जे हुअण खे डिजिटल फुटप्रिंट थो चइजे। चवण जी माना आहे त इंटरनेट ते ॾिनल केतिरनि ई क़िस्मनि जे शेवाउनि में उन्हीअ ॿोलीअ में ॻाल्हाइण वारा घणा माण्हू आहिनि। इन्हीअ खे हिकु पैमानो मञी करे चइजे थो। इन मां ॼाण मिलंदी आहे त कंहिं बि भाषा जा डिजिटल फुटप्रिंट केतिरा आहिनि। अचण वारे दौर में कंहिं बि भाषा जो हुअणु उन जे डिजिटल फुटप्रिंट जे नंबरनि सां ॾिसिबो। जीअं त असीं ॾिसी था सघूं, इंटरनेट ते सोशल मीडिया जो ज़ोर वधीक आहे। सोशल मीडिया में सभिनी खां मथे अचे थो फेसबुक, पोइ ट्विटर, लिंक्डइन ऐं इंस्टाग्राम। फेसबुक में भाषा जे इस्तेमाल जे लिहाज़ खां स्वाभाविक अंग्रेज़ीअ जो ज़ोर वधीक आहे। पोइ बि आहिस्ते आहिस्ते लोकल भाषाऊं बि उन में सुठे तादाद में चालू थी रहियूं आहिनि। यूट्यूब बि डिजिटल फुटप्रिंट जी माप करण जो हिकु तरीक़ो आहे। उन सां ॼाण मिलंदी आहे त कंहिं बि भाषा में कीअं कमु हली रहियो आहे। इन खां सवाइ कुझु इंटरनेट वारा ऑडियो चैनल आहिनि, वेबसाइट, ऑनलाइन अख़बारूं, मोबाइल ऐप ऐं कुझु क्राउड सोर्सिंग वारा पोर्टल जंहिं जे ज़रिए भाषा जे डिजिटल फुटप्रिंट जी ॼाण थी मिले। अॻे जे दौर में व्हाट्सएप पंहिंजी सुठी छाप छॾी आहे। सिंधी लर्निंग ऐप ऐं वेबसाइट। गूगल जे प्ले स्टोर खे खोलींदे तव्हीं इन ॻाल्हि खे महसूस था करे सघो। केरु पंहिंजी ऐप सां भाषा खे सेखारणु चाहे त कोई पंहिंजी ऐप सां गणित जे सुवालनि खे समुझाइणु थो चाहे। गूगल वटि सभिनी जे लाइ शइ आहे। पैसो, दिमाग़ ऐं कला तव्हांजी शइ गूगल जी। गूगल प्ले स्टोर ते समूरी सिंधी लर्निंग ऐप जी जांच करण खां पोइ इहा ॼाण मिले थी अञा ताईं सिंधी लर्निंग यूज़र जी सुठी डिमांड जनरेट न करे सघिया आहिनि। हिकु ऐप आहे लर्न सिंधी ऐप, जंहिं जी यूज़र डाउनलोडिंग 500 खां वधीक आहे। संगम परशो अरेबिक इंडिक स्क्रिप्ट ट्रांसलिटरेशन। इहो पटियाला यूनिवर्सिटीअ मार्फत परशो सिंधी देवनागरीअ में लिप्यांतरण करण जो हिकु वेब रिसोर्स ऐं हिकु सॉफ्टवेयर आहे। इहो पैकेज लिनक्स ते हलंदो आहे, जेको हिकु मुफ़्त वारो डोमेन ऑपरेटिंग सिस्टम आहे ऐं यूनिक्स जे मुताबिक़ आहे। इन परियोजना खां सवाइ CDAC कंप्यूटर जे मार्फत सिंधी सेखारण जे लाइ ऐं सिंधी सिखणु सवली करण लाइ केतिराई प्रोग्राम बि ठाहिया अथनि। इन खां सवाइ मुख्य रूप सां श्रीलिपि आहे, जंहिं सां सिंधीअ जी टाइपिंग सां गॾोगॾु सिंधी भाषा जो शब्दकोश बि ॾिनो वियो आहे। सिंधी OCR टूल, ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्निशन। हिकिड़ी इमेज जे मज़मून, हथ सां लिखियल मज़मून या प्रिंट कयल मज़मून जी इलेक्ट्रॉनिक या मैकेनिकल फिरण आहे, जंहिं सां ॾिनल मज़मून जी हासिलात थींदी आहे ऐं जंहिं खे पढ़ी सघिबो आहे, इस्तेमालु करे सघिबो आहे। सवलनि अखरनि में इन जी माना आहे रोशनाईअ सां मज़मून जी सुञाणप। अॼुकल्ह
इहो कंप्यूटर जे कुझु प्रोग्रामनि सां सवलाईअ सां मुमकिन थी वियो आहे। कुझु अहिड़ा ज़हीन प्रोग्राम ठाहिया विया आहिनि जेके फ़ोटनि खे ॾाढी सफ़ाईअ सां सुञाणे वठंदा आहिनि ऐं मज़मून जी हासिलात थी वेंदी आहे। सिंधी भाषा जा टाइपिंग टूल। देवनागरी ऐं अरेबिक पश्तो टाइपिंग मूजिबि हाणे ॾाढा टूल ओपन सोर्स में अची विया आहिनि। यूनिकोड खे सुञाणप मिलण खां पोइ केतिरनि कोशिशुनि जे मार्फ़त सुठा टाइपिंग टूल अची विया जिन खे इंटरनेट तां सलामती वेबसाइट तां डाउनलोड करे पंहिंजे कंप्यूटर, लैपटॉप ऐं मोबाइल में बि इंस्टॉल करे सवलाईअ सां ॿिनि लिपियुनि में टाइप करे सघिजे थो। इन्हनि मां कुझु सभिनी खे वणंदड़ टाइपिंग टूल्स आहिनि गूगल इंडिक IME टूल ऐं गूगल हिंदी इनपुट, माइक्रोसॉफ्ट इंडिक लैंग्वेज इनपुट टूल, TDIL यूनिकोड टाइपिंग टूल ऐं CDEC जिस्ट इंटेलिजेंट स्क्रिप्ट मैनेजर। इन्हनि मां कुझु टाइपिंग टूल रुॻो सिंधी देवनागरी ऐं सिंधी अरेबिक भाषा खे ख़्याल में रखंदे तयारु कया विया आहिनि, जंहिं सां इन्हनि में समूरा मज़मून टाइप कंदे वक़्तु मिली था वञनि ऐं ॿिया जेके टूल आहिनि उहे या त हिंदी भाषा जे लाइ आहिनि ऐं कुझु पैच ॾेई करे सिंधी देवनागरीअ जे लाइ कमु हली वेंदो आहे। माइक्रोसॉफ्ट सिंधी भाषा जे ॿ, ञ, ॻ, ॼ, ॾ ऐं ॿियनि कुझु ॾुखियनि अखरनि खे वर्ड में ॾेई छॾियो आहे। इहे ॿिया बि कुझु टाइपिंग टूल आहिनि जीअं प्रमुख टाइपिंग टूल जेके सिंधी देवनागरी जी टाइपिंग में मदद कंदा आहिनि। सिंधी अरेबिक पश्तो लिपीअ जे टाइपिंग टूल में सुठी चूंड इंटरनेट ते ॾिनल आहे जंहिं खे इंस्टॉल करे सवलाईअ सां कमु करे सघिजे थो। हाणोको गूगल भी पंहिंजे कुझु टूल्स में भाषाउनि जी चूंड जे लाइ सिंधी अरेबिक पश्तो खे हिकिड़ी चूंड तौरु जोड़ियो आहे। सही जवाब चूंडे ॾींगन में लिखो। भारत में इस्की कोड खे मान्यता कॾहिं हासिल थी? 1998 ईस्वीअ, 1995 ईस्वी, 1986 ईस्वी या 1991 ईस्वी। सिंधी भाषा जो हिकु टाइपिंग टूल आहिनि प्रमुख, आमुख, सम्मुख, विमुख। भारत में पहिरियों जाती हिंदी कंप्यूटर ॾिनो वियो 10 सितंबर 1997 ईस्वी, 15 दिसंबर 1997 ईस्वी, 20 दिसंबर 1997 ईस्वी, 25 दिसंबर 1997 ईस्वी। कंप्यूटर ते सिंधी ऐं इंटरनेट जो जहान। इंटरनेट ते हाणे सिंधीअ में कई वेबसाइट्स खुली वयूं आहिनि। .com जे वाधारे अॼु सिंधी भाषा खे हिकु नई सूरत ॾियणु शुरू कई आहे। इन ते समाचारनि सां गॾु जीवन जे हर हिकु खेत्र सां ॻंढियल ॼाण सिंधीअ में अची वई आहे। अॼु सिंधीअ में शाया थियण वारा अहमियत भरिया रसाला ऐं अख़बारूं बि इंटरनेट ते आहिनि। जॾहिं ॾिसणु चाहियूं, जॾहिं पढ़णु चाहियूं, अॼु असीं शाया थींदड़ ईंदड़ सिंधीअ जूं अख़बारूं तोड़े रसाला घर वेठे इंटरनेट जे मार्फ़त ॾिसी ऐं पढ़ी था सघूं। सिंधीअ में खुलण वारी वेबसाइट जी हिकु ख़ासियत इहा बि आहे इन में तव्हां सिंधीअ मंझि कमांड ॾेई था सघो ऐं ॼाण हासिल करण वास्ते लिखी बि सघो था। सिंधी साहित्य जा प्रेमी कई सिंधी साहित्यक जी वेबसाइट खोले पूरो आनंद वठी था सघनि ऐं साहित्य जी सामग्रीअ खे हथु था करे सघनि। त हिन मां तव्हां छा सिखिया? कंप्यूटर ऐं सिंधी भाषा। पाण पहिरीं सम्झोसीं कंप्यूटर ऐं अॼोको दौरु, पोइ ॻाल्हि कई कंप्यूटर जे वाधारे जी, पोइ ॻाल्हि थी पंहिंजी कंप्यूटर जा अंग ऐं नमूना जेके हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर जे हिसाब सां आहिनि। हार्डवेयर में अचनि था सुपर कंप्यूटर, क्वांटम कंप्यूटर पढ़ियोसीं पाण। पोइ सॉफ्टवेयर में पाण पढ़ियोसीं सिस्टम सॉफ्टवेयर, एप्लीकेशन सॉफ्टवेयर ऐं यूटिलिटी सॉफ्टवेयर।
टे तरह जा सॉफ्टवेयर पढ़ियासीं पाण। चौथो अंग आहे पाण जेको पढ़ियोसीं सूचना प्रौद्योगिकी ऐं भारतीय भाषाऊं। त हिन में पाण ॿ हिसा पढ़ियासीं, कंप्यूटर ऐं सिंधी भाषा, ऐं ॿी पाण जेकी पढ़ीसीं ॻाल्हि कंप्यूटर जूं संस्थाऊं ऐं सिंधी भाषा में कमु ईंदड़ सॉफ्टवेयर प्रोग्राम, उन जे विषय में पढ़ियासीं। त कहिड़ा कहिड़ा सॉफ्टवेयर प्रोग्राम आहिनि ऐं जेकी संस्थाऊं आहिनि हू आहिनि सिंधी भाषा सिंधी भाषा ऐं CDEC, सिंधी लर्निंग ऐप ऐं वेबसाइट, संगम परशो अरेबिक इंडिक स्क्रिप्ट ट्रांसलिट्रेशन, सिंधी OCR टूल, सिंधी भाषा जा टाइपिंग टूल, ये सभु पाण पढ़ी चुकियासीं।